इंगोरडा जी यूसी रसूलाबाद में अटे रोज़मर्रा इस्तेमाल थींदड़ खाधे पीते जी शयुनि जी हथरादू महांगाई ऐं यूसी रसूलाबाद में बरसाती पानी निकाल न थियण खिलाफ़ सियासी समाजी माण्हुनि शहरिन ऐं अल-फलाह मददगार फाउंडेशन जे सदर अब्दुल रज़ाक लाशारी, अब्दुल हफीज़ थेबो, गुलाम असगर हुलियो, रियाज़ गोंदल, रईस दीदार आमिर ऐं ॿियनि जी अॻवानी में रसूलाबाद बस स्टॉप खां मेन चौक ताईं एहतिजाजी रैली कढी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। रैली में शामिल सियासी समाजी माण्हुनि शहरिन ऐं अल-फलाह मददगार फाउंडेशन जे अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 5 महीना गुज़री विया आहिनि पर अफ़सोस जो ज़िले इंतज़ामिया तोड़े तक जे चूंडियल नुमाइंदनि हींअर ताईं बरसाती पाणी निकाल न कराए सघिया आहिनि। जे पासे अटे जो हथरादू खोट सरकारी रेट 75 रुपया आहे पर हिते 150 रुपया किलो थो मिले, जॾहिं त मज़दूर जी मज़दूरी 500 रुपया आहे। मज़दूर गरीब तबको ख़ुदकुशी करण ते मजबूर आहे पर सिंध हुकूमत खे का परवाह कोन्हे। हुन वधीक चयो त यूसी रसूलाबाद मां जल्द पाणी निकाल करायो वञे ऐं अटे जो सरकारी रेट ते अमल करायो वञे, न त ॿी सूरत में क़ौमी शाहराह ते धरणो हणी बंदि कंदासीं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।